मुरसल मदीने जा मुनवर, मुरसल मदीने जा मुनवर, मुस्तफा महराज ही सरदार सरवर कुल नबिल जा, सरदार सरवर कुल नबिल जा, खलकुतुल अफला कही। शरीयत तरीकत में हकीकत मरफत में तो ते मरहबा, रहबर रिसालत तो संदी बलगुल उला बेकमाल ही। शम्सो कमर शबरैन तारा, हुरू मलाइक मोहिया, जलवो पसीज निसार वहवा, कशफ दजा बेजमाल ही। दृष्टि बुराक तुले बरसी आयो हुई सदरत मुल्तहा, रफ रफ हली तुझी राह में हसनत जमी एक साल ही। या मुझा सोना नबी, इंसान जी ज़बान की ताकत ना है जो तुझी सिफत सना पूरी करे सके। महशर क़यामत में शफाअत साहिब जू चवे तू सैयद किजा, आहे रोद जंहिंजे रूह में सल्लू अलैहि व आलही। सी मदीने पाक जी गाल है। मदीने पाक जी गाला आतार नाले एक हबशी हुजे जो नंढे हूंदे काऊ यतीम थी वञो, उनजा माइट मिट सभई गुज़ारे विया हलिया। हुज़ूर पाक कॾहिं यतीम खाने में रहंदो हुयो। सियातार हिकु ॾियारे हुज़ूर पाक जे दरबार में आयो, गमगी न थी वेठो। हुज़ूर पाक सरवरे कायनात ॾिठो त आतार खे ॾाढो ॾुख आहे, इन ॻाल्हि जो पुछो वञे। पुछई दातार तूं गमगी नथो ॾिसजी, कहिड़ी ॻाल्हि आहे जो गमगी नथो नज़र अची। रोई अर्ज़ की त सरकार मुंहिंजा माइट मिट सभई नंढे हूंदे गुज़ारे विया हलिया, यतीम बणिजी विसञूं। वटि यतीम खाने में रहंदो आहियां, जो त हबशी आहियां, मुंहिंजी शिकिल बद शिकिला, न की माइट न की मिट अथम। ये थोरा घणा माइटनि से बि मूंखां बेदार था रहनि। हाणे मूंखे इहो ॾुख आहे त न की मुंहिंजो माइट आहे न की मिट आहे। ऐं जेकर माइट मिट हुजे हा त ज़रूर मुंहिंजी शादी कराइनि हा। यो शादीअ जो ॾाढो ॾुख अथम। हुज़ूर पाक फरमायो आतार तूं को बि फिकुर न कर कि तुंहिंजा माइट गुज़ारे विया आहिनि त आऊं तुंहिंजो माइट आहियां। यतीमनि बेवाहनि जो वारिस हुज़ूर खां सवाइ ॿियो केरु थी सघंदो। हाणे उहा तार मिठे मोहम्मद मुस्तफा खे अर्ज़ कहिड़ो थो करे। हिकु हबशी हुज़ूर वटि आयो, आयो हसी अर्ज़ कई मुझे
हाणे आतार थी कहिड़ो अर्ज़ पियो करे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा खे। जदों मुंहिंजा मुहिब ॾिसी ओ मुंहिंजी खलकारी, मुंहिंजा मुहिब ॾिसी मुंहिंजी खलकारी, काई माइट न मुकाया है बेदारी। मुंहिंजा मुहिब ॾिसी मुंहिंजी खलकारी, कई माइट न आहे मूंखां बेदारी। घरड़ू ठहियले न को घर वारी सही, न को घरड़ू ठहियल न का घर वारी सही, न को घरड़ू ठहियल न को घर वारी सही, न को घरड़ू ठहियल। न का घर वारी सही, न की घरड़ू ठहियल न को घर वारी। मूंखे शिकिल मुंहिंजी आहे शर्मायो सही, हिकु हबशी हुजूर वटि आयो सही, हिकु हबशी हुजूर वटि आयो, अची अर्ज़ कई मूंखे परणायो सही, हिकु हबशी। हुजूर पाक यो फरियाद ॿुधी आतार जो सरकार फरमायो अदा तोखे चिठी तो लिखियो ॾियां। हिकु साहब आहे उन वटि खणी वञे, उनजी न्याणी वेठल आहे, तुंहिंजे वास्ते शादी उते मिली वेंदी हली। तॾहिं आतार अर्ज़ कयो त सरकार त दुनिया मिल्कियत वारो आहे, तंहिंखां पोइ मुंहिंजी शिकिल बदाए मूंखे कीअं तूं संग ॾियो सघे। सरकार अर्ज़ कयो जदो जो सवाल कई, जो सवाल कई सो साब पियसी, जो सवाल कई सो साब पियसी। हाणे रून मोहम्मद वीर चयसी, जो सवाल कई सो साब पियसी। हाणे रून मोहम्मद वीर चयसी। मुहिब अंगल मंजूर कयसि, सो मुहिब अंगल ओ मंजूर कयसि सही, मुहिब अंगल मुहिब अंगल मंजूर कयसि। जेके पाण पुनल ते परणायो सही, हिकु हबशी हुजूर वटि आयो सही, हिकु हबशी हुजूर वटि आयो, अची अर्ज़ कई मूंखे परणायो सही, हिकु हबशी। हुजूर पाक ने आता रखे पंज भर में सदे विहारियो आहे। कहिड़ी को दिलदारी उनखे ॾे, जदो विहारियईंसि हथनि सां ओ भर में वठी, विहारियईंसि हथनि सां ओ भर में वठी। चयाऊंसि लिखी तोखे ॾियूं था चिठी,
में वठी चयाऊं सदकी तोखे ॾियूं था चिठी हिकिड़े माण्हू वटि आहे न्याणी सुठी सही हिकिड़े माण्हू वटि आहे न्याणी सुठी हिकिड़े माण्हू वटि आहे न्याणी सुठी सही हिकिड़े माण्हू वटि आहे न्याणी सुठी सवनी जयूनी सवनी सिखो परसायो सही एक हबशी हुजूर वट आयो सही एक हबशी हुजूर वट आयो अची अर्ज कई मुके परणायो सही एक हबशी सिवा चिट्ठी खणी आतार जॾहिं रवानो थियो आहे उन शख्स जे दरवाज़े ते पहुतो आहे दरवाज़ो कड़ू खुड़काई त अंदरां बानी निकिरी आई आहे बानी पुछण लॻी त कहिड़ो तुंहिंजो कमु आहे तॾहिं आतार अर्ज़ कयूं त जेको जॻह जो मालिक आहे घर जो मालिक आहे उन सां मुंहिंजो कमु आहे उनखे वञी मोकल उहा साहब जॾहिं ॿाहिरि निकितो आहे आतार हुजूर पाक जी लिखियल चिठी उनखे खणी ॾिनी आहे चिठी ॾिसी अखियुनि ते रखी चेदान थोरो तरस त असीं पाण में सलाह करे वठूं चयाई अदा कहिड़ो हाल कुछा चया ही सयदा कहिड़ो हाल कुछा तुझे मीहण खां मूंखे लॻे थी पुछां चयाई सयदा कहिड़ो हाल पुछां तुंहिंजे मीहण खां मूंखे लॻे थी पुछां पंहिंजे प्यारी न्याणी कहूं बि पुछां सही पंहिंजे प्यारी न्याणी कहूं बि पुछां पंहिंजी प्यारी न्याणी कहूं बि पुछां पंहिंजे प्यारी न्याणी कहूं बि पुछां राज़ी थिए न थिए राज़ी थिए न थिए कहिड़ो हथ सदायो सही हिकु हबशी हुजूर वटि आयो सही हिकु हबशी हुजूर वटि आयो अची अर्ज़ कई मूंखे परणायो सही हिकु हबशी सियाणे वो साहब जॾहिं लाल मुड़ुस पाण में सलाहूं करण लॻा न्याणी पुछण लॻी त बाबा कहिड़ियूं था पाण में सलाहूं कयूं साहब पंहिंजे न्याणीअ खे कहिड़ो जवाबु ॾियण लॻो जतो पीअ धीअ खे लफ़्ज़ चई चुको पीअ धीअ खे लफ़्ज़ चई चुको अम्मा तोड़े मोहम्मद घोट पीअ धीअ खे लफ़्ज़ चई चुको
अमा तोड़े मोहम्मद खोट सफा बद शिकलो सफा बद शिकलो सफार पको सफा बद शिकलो अद से पार पको ना बद शिकलो पार पको आहे बद शिकलो आहे पार पको तुझी मर्जी मर्जी कागल माए पहुंचायो सही एक हबशी ओ हुजूर वट आयो एक हबशी हुजूर वट आयो अची अर्ज कई मुखे से परनायो दा एक हबशी अरे धीअ केड़ो जवाब पंहिंजे पीउ खे ॾिनो चयाई त मुंहिंजा आहे क़बूल कयो चयाई सयबा मुआ क़बूल कयो मता रंज करियो खुदा जो रसूल सचो चयाई बाबू क़बूल कयो मता रंज खुदा जो रसूल कयो बाबा ही ता माण्हू आहे बाबा बाबा कुतु मुकलिहा कबूल कयो बाबा जे कुतु मुकलिहा तब कबूल कयो जे कुतु मुकलिहा कबूल कयो सीता माण्हू मता मोटायो सही एक हबशी हुजूर वट आयो सही एक हबशी हुजूर वट आयो अची अर्ज कई मूंखे परणायो सही एक हबशी सया ॻाल्हि जॾहिं धीअ जी पीउ ॿुधी आतार दिल में ख्याल कयो त हीअ वॾा माण्हू आहिनि शाहूकार पैसे वारा आहिनि ये मूंखे संग कीअं ॾींदा बी थको आहे हाणे पोइते मोटण लॻो आहे असाब खणी निकिरे आतार हाणे वापसि थियण वारो आहे सॾु करे चयोसि अदा असां संग तोखे ॾेई छॾियो हुजूर पाक जे चवण ते वञी शादीअ जो सायो कर सियातार जॾहिं हुजूर पाक वटि पहुतो अर्ज़ की त सरकार न हो कई अथनि ऐं मूंखे संग ॾियणो कयो अथनि पर मूंखे इहो ॾुख आहे त मूं वटि न की पैसो आहे न की घर ठहियल आहे ऐं मिसकीन यतीम आहियां ऐं मुंहिंजी अहिड़ी मदद केरु करे सघंदो घर बि ठहियल न आहे ऐं किथे ज़ाल खे विहारींदुसि एॾो ख़र्च ऐं कीअं कंदुसि हुजूर पाक फरमायो त अदा तोखे चिठी लिखियो थो ॾियां आतार हज़रत उस्मान गनी खे ॾे ऐं तुंहिंजी सबका उहो मदद कंदो उहा चिठी खणी हज़रत उस्मान वटि गनी वटि जॾहिं आयो आहे हुजूर पाक जी चिठी जॾहिं ॾिठूं खज़ाने जा दरवाज़ा खोलियूं त जेकी बि तोखे खणणो हुजे ता खण वरी चयूं त इहे घर जेके ख़ाली पिया ॿ टे
उहे खोले ॾेखारियूं त तोखे जेकी पसंदि अचे सो हो घर तुंहिंजे हवाले आहे। ॾाढो ख़ुशि थियो, घर पंहिंजे हवाले कई, घर पंहिंजे हवाले करे खज़ाने मां जेकी खणूं सदो खई, शादीअ जो सामान वठण लॻो आहे। मेंदियूं वठूं अथसि, शादीअ जा सामान थोरा ख़रीद करे अॻिते थियो आहे। असाब हिकु गॾियो अथसि, उन असाब खे शादीअ जी दावत ॾियण लॻो। अदा मुंहिंजे जुमे जे ॾिहाड़े शादी आहे, इहो जेको जुमो अचण वारो आहे इन ते मुंहिंजी शादी आहे। हुज़ूर पाक बि मुंहिंजी शादी कराए, नबवी मस्जिद में मुंहिंजो निकाह थींदो। उन निकाह में सभी दोस्त शरीक अची थिजो। तॾहिं उन असां फरमायो अदा दावत तुंहिंजी असांखे अखियुनि ते आहे, पर जहाद जो सॾु थियो आहे, जहाद ते वञण वारो आहियां। छो त जबल जे हुन तरफ़ खां दुश्मन जी फौज लथी पई आहे। मूंखे जहाद ते वञणो आहे। जे मूंखे फुर्सत मिली वई, हयाती हूंदी त तुंहिंजे शादी में शरीक अची थींदुसि, न त पोइ मूं ते मयार बि न कजाओ। आतार जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी आहे त दुश्मन जी फौज अची वेझी निकिती आहे। भई शादीअ जा सामान उते फिटा कया अथसि, जेके पैसा कयाई तिल मां वञी हथियार ख़रीद कई ऐं घोड़ो वञी ख़रीद कयो अथसि ऐं तयार थी जहाद ते रवानो थियो आहे। त पहिरीं जहाद करणो आहे, पोइ जो हूंदी हयाती त अची शादी कंदुसि। से वठी ॾोकायो त दुश्मन जे लश्कर में वञी पियो आहे। कई दुश्मन खे मारे मात कयो अथसि। आख़िर जंग कदे कदे हज़रत आतार बि शहीद थी वियो उन जंग में। जंग फतेह कयूं, जॾहिं जंग फतेह थी आहे, हुज़ूर पाक फरमायो अदा अॼु जुमे जो ॾिहाड़ो आहे, आतार जे निकाह में शरीक थियणो आहे ऐं मूंखे उन मिसकीन जो निकाह पढ़ाइणो आहे। तॾहिं के असाब ॿुधायो त सरकार आतार जूं हकलूं असां दुश्मन जे लश्कर में पे ॿुधियूं। आतार त दुश्मन जे लश्कर में असां हकलूं पे ॿुधियूं। अल्लाह अकबर जा नारा पे हई, वरी उहे नारा ॿुधण बि कोन था अचनि। हुज़ूर पाक फरमायो अदा इन शहीदनि में ॻोल्हियो मत आतार इन शहीदनि में शहीद थी वियो हुजे। ॻोल्हियो अथनि त आतार जो लाश उन शहीदनि सां गॾु हुजे। आतार जो लाश लभी पियो आहे। हुज़ूर पाक अरमान में आहिनि, यार इनखे केॾी ख़ुशी शादीअ जी हुई, शादी जी केॾी न ख़ुशी हुई। हाणे त इन सां गॾु कांधी थी वञणो पवंदो। आतार सां हुज़ूर पाक जॾहिं कांधी थी रवाना थिया, ॿिया ॿिया साहब गॾु हुजनि। हुज़ूर पाक से केॾी महिल जो पबनि ते पियो हले त केॾी महिल जो खुड़ियुनि ते पियो हले। जॾहिं क़ब्र खे वेझा विया आहिनि, आतार खे जॾहिं क़ब्र में पेला अथऊं तो हुज़ूर पाक जिन खे सी अखियुनि मां लुड़क गड़ी आया। वरी मथे आसमान ॾे निहारियो अथनि त खिलण लॻा। हज़रत आतार खे सी दफ़न करे जॾहिं वापसि आया न साहब, पुछण लॻा त सरकार इहा कहिड़ी ॻाल्हि हुई? अवां केॾी महिल जो खुड़ियुनि ते पे हलियूं त केॾी महिल जो पबनि ते हलियूं। हा, हुज़ूर पाक फरमायो अदा अहिड़ो राज़ आहे। जेॾी महिल जो खुड़ियुनि ते पबनि ते हलियसि त आतार जे लाश सां एॾा त मलाइक अची गॾिया हुआ जो हलण जी जॻह कोन हुई। हलण जी जॻह कोन हुई। तॾहिं केॾी महिल जो पबनि ते हलियसि त केॾी महिल जो खुड़ियुनि ते बची बची पे हलियसि। मथां मलाइकनि जे पेरनि ते लतूं अची वञनि। ऐं अरमान मूंखे तॾहिं थियो त हिन वीचारे खे केॾी सिक हुई जो हुन जी शादी कोन थी सघी। शादी कोन थी सघी। उन ॾुख खां
वरी जो आसमान दे निहारियूं त जन्नत जूं हूरूं सब हार खणियूं आकार जे ला सबका हूर पई चवे थी यो मुंहिंजो वर आहे सबका चवी त मुंहिंजो वर आहे त केॾो न शहीदन जो शान आहे हाणे शायर केड़ी तो तारीफ सरकार जी करे तो सोहना सोहनन सा और ले सबको सोहना सोहनन सा और ले सबको सोहना सोहनन सा और ले सबको अरे हेड़ू त जोड़ू वरी मिलाए लगो सोना सोनल सा और ले सबको पर हेड़ू त जोड़ू यार मिलाए लगो हाजी गुलाम नबी नबी नासिर सदको सही हाजी गुलाम नबी नबी नासिर सदको सही हाजी गुलाम नबी नबी नासिर सदको सही हाजी गुलाम नबी नासिर सदको सही हाजी गुलाम नबी सिर सदको सोने अनसरू सोने अनसरू आहे कम ठाहियो सही हिक हबशी ओ हुजूर वट आयो हिक हबशी ये कलाम है हाजी गुलाम नबी जो इनमें जिन 7 अनवार में सो वठो आहे मोहम्मद सुमार डंडे बागे आरो बकवास दिया मोहम्मद कासम बैसरी आरो बैसरी दिया नजर मोहम्मद मकरानी बलूच मलीर वारो भेजे ते आई हजरी ते अदीज बलोच आई मार मराद जे कोशिश ना ये नौका स्थान कयो आ सोना सोहनन सा और ले सबको सोना सोहनन सा और ले सबको पर हेड़ू न जोड़ो मरी मिलाए लगो सोना सोहनन सा और ले सबको पर हेड़ू न जोड़ो वरी मिलाए हाजी गुलाम नबी ना सिर सदको सही हाजी गुलाम नबी ना आहे सिर सदको हाजी गुलाम नबी ना सिर सदको सोने अनठहरू कमकिया ठाहियो सही हिक हबशी हुजूर वट आयो सही हिक हबशी हुजूर वट आयो हसी अर्ज कई मूंखे मरणायो सही हिक हबशी